वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम दोस्तन के माह रमज़ान के 20 रोज़े जी लख लख मुबारक हुजनि। पंहिंजे प्यारनि महबूबनि दोस्तनि सां चाचा शरफ़दीन ऐं अब्दुल वहीद असांजा प्यारा दोस्त अंदरि साईं ओ साईं साम्हूं ॾिसो था साईं बाबर अली, इहे तमामु दोस्त असां सां गॾु आहिनि। प्रोग्राम ते वञूं पिया दोस्तो, दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जंहिं तरफ़ असांजी मंज़िल आहे, जंहिं तरफ़ असां वञूं पिया, अल्लाह साईं उते ख़ैर सां पहुचाए ऐं ख़ैर सां अचूं। तमामु दोस्तनि खे माह रमज़ान जो लख लख मुबारकूं। अवां सभु बाख़बर आहियो जो अॼु वारी जेका राति आहे उहा बि अज़ीम ऐं बाबरकत राति आहे। अॼु वारी राति हज़रत शेर ख़ुदा महबूब कायनात सैयदुल औलिया मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा जिन जी शहादत मुबारक वारी राति आहे। इंशाअल्लाह उन निस्बत सां असां महफ़िल जी तरफ़ रवंदा आहियूं। दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं, अर्ज़ु कंदासीं त असांजे लाइ ख़ासि में यादि कंदा। वॾी महिरबानी, जज़ाकल्लाह।